नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त ऑल पाकिस्तान वापडा इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन डिवीज़न सीपको घोटकी जूं चूंडूं मोहम्मद इकबाल जी निगरानी में थी गुज़रियुनि, जंहिंमें शाह लतीफ़ पैनल कामयाब थी वियो, जंहिं मुताबिक़ डिवीज़न चेयरमैन सईद अमजद हुसैन शाह जीलानी, वाइस चेयरमैन फरमान अली भुट्टो, जनरल सेक्रेटरी माही खान सोलंकी, ज्वाइंट सेक्रेटरी एजाज सियाल, डिवीज़नल काउंसलर जाहिद हमीद कुरैशी कामयाबी माणी। इन मौके ते यूनियन जे सरपरस्ते आला सोबत अली मेमन, बाबू हक नवाज़ सुमरो ऐं सीपको मुलाज़िमन पारां चूंडियल नुमाइंदनि खे गुलनि जा हार पाराया विया, ढोल जी ताप ते रक़्स कयो वियो। इन मौके ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे डिवीज़न चेयरमैन सईद अमजद हुसैन शाह ऐं डिवीज़न काउंसलर जाहिद हमीद कुरैशी चयो त असां पंहिंजे वर्करनि जा शुक्र गुज़ार आहियूं, जंहिं असां ते एतमाद कयो, पैनल खे कामयाब कयो। मुलाज़िमनि जे हक़नि लाइ हिकु कन्वेंशन मुनक़द कयो वेंदो। हिन चयो त मुलाज़िमनि जे हक़नि जे लाइ जदोजहद जारी रहंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।